या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकड़ो भेरो दिल जे हुजूर सां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाजी गुलाम नबी महसन जी लिखल नात है, तमाम प्यारी नात लिखल है हाजी साहब जी साईं। जॾहिं महबूबन करीम ने हिजरत कई मदीने खां मक्के, मक्के खां मदीने महबूबन हिजरत कई, उन सफ़र ते हाजी साहब लिखी है नात। चो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, थदी सुभान अल्लाह ने वॾे आवाज़ में चो सुभान अल्लाह। हाजी साहब लिखियो है जॾहिं महबूब मदीने पाक पहुता सभई पिया चवन त सरकार मुॾे हलो, सभिनी जी ख्वाहिश त पोइ महबूब ने हिकु फ़ैसिलो कयो। उन हाजी साहब इहो सॼो किस्सो लिखियो आहे। नात पढ़ंदुसि त सभई सम्झी वेंदा इंशाअल्लाह ताला, मिली करे पेश कंदासीं। कंहिंजो बि ख़ामोश न आवाज़ बुलंद। हाँ बीठो अॼु इंतज़ार में आमवा, अल्लाह जो अचणो मोहम्मद जामवा। सिद्धि साईं करी मजसारी आई तो दे अयूब अन्सारी, तुझी अजमत के मोह जो सलाम वा, अल्लाह 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 तुझी अजमत के। बीठो अॼु इंतज़ार में आमवा, अल्लाह जो अचणो मोहम्मद जामवा। सिद्धि साईं करे मजसारी आई तो दे अयूब अन्सारी, तुझी अजमत के मोह जो सलाम वा, अल्लाह तुझी अजमत के मोह जो सलाम वा। जे अग में मुझियो ताक में मानो संबरा मदीने, मानो संबरा मदीने पाक दे, अल्लाह मानो संबरा मदीने पाक दे, अल्लाह मानो संबरा मदीने पाक दे। इश्क़वा चो सुभान अल्लाह। मानो संबरा मदीने पाक दे। ओ कयो इश्क बारन कयो इंतज़ाम वा, अल्लाह इश्क बारन कयो इंतज़ाम वा, अल्लाह जो अचणो मोहम्मद जामवा। सिद्धि साईं करी मजसारी आई तो दे अयूब अन्सारी, तुझी अजमत के मोह जो सलाम वा, अल्लाह तुझी अजमत के। चो सुभान अल्लाह। अल्लाह पाक अमा सभिनी के मदीने पाक जी हाज़िरी नसीब फरमाए, आमीन। आशिक फरमाए तो जॾहिं न मदीने वारे साईं जो काफ़िलो आयो, साईं उते आए मस्जिदे कुबा, मस्जिदे कुबा। हाजी साहब फरमाए तो ओ कुबा मस्जिद डुबियो जॾहिं काफ़िलो, साईं हर को चवे मुदे हलो। एड़ो शेर बुधा तो मां पो थदी सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हो कुबा मस्जिद डुबियो जॾहिं काफ़िलो, साईं हर को चवे मुदे हलो, अल्लाह साईं हर को चवे मुदे हलो, अल्लाह साईं हर को चवे मुदे। लगी तुझी फ़कीर तमाम वा, अल्लाह लगी तुझी फ़कीर तमाम वा, अल्लाह जो अचड़ो मोहम्मद जामवा।
सिद्धि साई करी मझी सारी आई तो दे वाह वाह हाजी गुलाम नबी मैसर हाय 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 हाजी गुलाम नबी मैसर लिखे तो ताणे सभई पिया चवन महबूब खे सुभान त साईं मुॾे हलो त मुंहिंजे महबूब जो फ़ैसिलो ॿुधंदा त ॾाढी दिलि ठरी पवंदो हाजी साहब फरमाए थो हो चयो साईं सहाबिन खे सॼो छोड़े ॾाचीअ जा ॾावण था छॾियो ॾाचीअ जा ॾावण था छॾियो हाणे जंहिंजे घर वेंदी उन घर में मोहम्मद रहंदो सुभान अल्लाह चयो साईं सहाबिन खे सॼो छोड़े ॾाचीअ जा ॾावण था छॾियो अल्लाह छोड़े ॾाचीअ जा ॾावण था छॾियो अल्लाह छोड़े ॾाचीअ जा ॾावण था छॾियो खोड़े गोॾा जिथे गगदाम वा अल्लाह इजो अचड़ो मोहम्मद जाम वा ईसरी मझी सारी हो आई तो दे अयूब अंसारी तुझी अजमत के मोह जो सलाम वा अल्लाह तुझी अजमत के मोह जो सलाम वा अल्लाह तुझी अजमत के शायद साईं महबूब जो फैसलो सभिनी खे बणियो हां महबूब जो फैसलो छो न बणंदो शायद तो चए छो न महबूब जो फैसलो बणंदो हाय इहा गुण गोठवार निखे बणी अन उठड़ी जे लाए आया खणी हाय 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 अल्लाह अन उठड़ी जे लाए आया खणी अल्लाह अन उठड़ी जे लाए आया खणी ओ बाबा अन उठड़ी जे लाए आया खणी थी हिन शौक में वई शाम वा अल्लाह जो अचड़ो मोहम्मद जाम वा सिद्धि साई करे मझी सारी हो आई तो दे अयूब अंसारी हो तुझी अजमत के मोह जो सलाम वा अल्लाह तुझी अजमत के मोह जो सलाम वा अल्लाह तुझी अजमत के प्यारो शेर थो अचे खुदा जो कसां ॿुधंदा त दिलि ठरी पवंदो सुभान अल्लाह हाजी साहब फरमाए थो महबूब यो फैसलो कयो सभिनी खे वणियो हाणे सबको पंहिंजे दरवाज़नि ते गाह रखियो वेठो पंहिंजे दरवाज़नि ते गाह रखियो वेठो मन इन गाह खे ॾिसी ॾाची असांजे घर में अचे आशिक दो फरमाए हो संभारन पिया सभई अल्लाह खे लड़े ॾाची ॾिसी मन गाह खे अल्लाह लड़े ॾाची ॾिसी मन गाह खे अल्लाह लड़े ॾाची ॾिसी मन गाह खे अॼु करणो संदसि एतराम वा अल्लाह इजो अचड़ो मोहम्मद जाम वा सिद्धि साई करी मझी सारी आई तो दे अयूब अंसारी तुझी अजमत के मोह जो सलाम वा अल्लाह तुझी अजमत के मोह जो सलाम वा अल्लाह तुझी अजमत के ओ घर मुझे कला कया घागड़ी चो सुभान अल्लाह शायद भाई भी ये तो चवे या रसूल अल्लाह ओ घर मुझे कला कुया का घड़ी इंदो अग में मुझो लाल लड़ी अल्लाह इंदो अग में मुझो लाल लड़ी हवाई तो अग में मुझो लाल लड़ी हणी हर को पीठो इया हामवा अल्लाह हणी हर को पीठो इया हाम
वा अल्लाह इजो अचड़ो मोहम्मद जाम वा सिद्धि साई करी मजस्वारी अल्लाह आई तो दे अयूब अन्सारी हो तुझी अजमत के मोजो सलाम वा अल्लाह तुझी अजमत के मुझो सलाम बा अल्लाह तुझी अजमत के। आखिरी मिसरो बुधो आशिक़े रसूल हाजी गुलाम नबी मैसा चवे थो हो आए उन जवान दे जेड़ी तरह हाय हाय अच मुझे घर तेरी तरह सुभान अल्लाह सुभान आए हजरत अयूब अंसारी हाजी गुलाम नबी मैसर आए उन जवान दे जेड़ी तरह अच मुझे घर तेरी तरह अल्लाह अच मुझे घर तेरी तरह अल्लाह अच मुझे घर तेरी तरह है ही गुलाम नबीब गुलाम वा अल्लाह ही गुलाम नबीब गुलाम वा अल्लाह इजो अचड़ो मोहम्मद जाम वा सिद्धि साई करी मजस्वारी आई तो दे अयूब अन्सारी हो तुझी अजमत के मोजो सलाम वा अल्लाह तुझी अजमत के